ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदालूं। इलेक्शन कमीशन सदारती चूंड मुलतवी करण बाबति महमूद ख़ान चकज़ई जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां महमूद ख़ान चकज़ई जी दरख़्वास्त रद्द कई वई। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सदारती चूंड शेड्यूल मूजिबि सुभाणे थींदी। इलेक्शन कमीशन सदारती चूंड मुलतवी करण बाबति महमूद ख़ान चकज़ई जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां महमूद ख़ान चकज़ई जी दरख़्वास्त रद्द कई वई। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सदारती चूंड शेड्यूल मूजिबि सुभाणे थींदी। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन सदारती चूंड मुलतवी करण बाबति महमूद ख़ान चकज़ई जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन सदारती चूंड मुलतवी करण बाबति महमूद ख़ान चकज़ई जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां महमूद ख़ान चकज़ई जी दरख़्वास्त रद्द कई वई। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सदारती चूंड शेड्यूल मूजिबि सुभाणे थींदी।